चार प्रकार जी कृपा संत सतगुरु कंदा आहिनि। पहिरीं कृपा उन्हनि जा वचन, वचन जे द्वारा उहे कृपा कंदा आहिनि। संत महात्मा शारीरिक रूप सां गॾु हुजनि चाहे न हुजनि, पर अगरि उन्हनि जा वचन असां सां गॾु आहिनि त सम्झो उन्हनि जी कृपा गॾु आहे। चओ हरे राम। ऐं इहा बि ॻाल्हि पकी आहे, जे अगरि उहे असां सां गॾु हुजनि ऐं असां उन्हनि जे वचननि जा उन्हनि जो आदर न कयूं, मर्यादा न रखूं, पालन न कयूं, त पोइ गॾु हुजी करे बि उन्हनि जी कृपा गॾु कोन्हे। चओ हरे राम। ॾिसो तुलसीदास जी महाराज थिया, केॾा महान संत। अॼु उहे शारीरिक रूप सां त असां सां गॾु न आहिनि, पर उन्हनि जा वचन, उन्हनि जी वाणी जेकी रामचरित मानस में लिखियल आहे, उहे अॼु केॾो कल्याण करे रही आहे सभिनीनि जो। चओ हरे राम। तीअं ई संत महात्मा पंहिंजे वचननि जे द्वारा कृपा कंदा आहिनि। ठीकु आहे, पहिरीं कृपा वचननि सां थींदी आहे, ॿी कृपा स्पर्श सां थींदी आहे। चओ हरे राम। संत महात्मा सतगुरनि जो स्पर्श कहिड़े बि प्रकार सां मिली वञे त उहो बि कृपा आहे। केॾी महिल उहे कृपा करे मथे ते हथ रखनि, यानी स्पर्श थी वियो, पुठीअ ते हथ रखनि त बि कृपा आहे। चओ राम। तो ये पहिरीं कृपा कहिड़ी ॿुधाईसीं तव्हांखे? ॿी कृपा स्पर्श। टीं अथव दृष्टि। दृष्टि कृपा भी थींदी आहे। ॻाईंदा आहियूं न, संत करण कुल जा सभु कारज, कृपा वारी नज़र निहारे। वो कृपा भरी दृष्टि सां निहारींदा आहिनि त उनमें भी कल्याण आहे। चओ राम। साइलेंट कृपा हूंदी अथव भाई, है न। कृपा दृष्टि ये ॾाढी वॾी कृपा आहे। संत असांखे निहारनि, उन्हनि जी नज़रुनि में असां अची वञूं। संत वॾा वॾा चवंदा आहिनि कि प्रभु हमको संसार की नज़र में नहीं आना है, बस इतनी कृपा कर दो कि हम आपकी नज़र में आ जाए। चओ हरे राम। ॿुधायो भाई, पहिरीं कृपा, ॿी कृपा जी, टीं कृपा दृष्टि, ऐं चौथी कृपा वो संत सतगुरु जेकी कंदा आहिनि, वो कंदा आहिनि मन सां। चओ हरे राम। मन सां कीअं? तव्हां कहिड़े बि शहर में काथे भी वेठा हुजो, जे अगरि तव्हांखे यादि संतनि जी, सतगुरनि जी, सत्संग भक्ति जी अची वई त इहा कृपा आहे। पर अगरि उन्हनि खे तव्हांजी यादि अची वई, उन्हनि जे मन में ख़्यालु अची वियो कि अरे हे मुंहिंजो प्यारो अॼु न आयो आहे, काथे आहे, या कंहिं बि बहाने सां उन्हनि जे मन में तव्हांजी चर्चा अची वई त इहा बि कृपा थी वेंदी आहे। चओ हरे राम। चओ जय श्री कृष्ण। कोई राह चलते असांखे चई छॾे, अरे अॼु संत तुंहिंजे लाइ पुछनि पिया, तोखे यादि पिया कनि, तो केॾी वॾी कृपा आहे कि उहे असांखे यादि था कनि, सतगुरु असांखे यादि था कनि, यानी उहे मन सां कृपा कंदा आहिनि। चओ राम।